जैकमाबाद का खबर शामिल कंदा हनो रिपोर्टर रज़ा मोहम्मद दस्ती मुताबिक़ जैकमाबाद आपका जे तरफ़ां वधंदड़ महांगाई जे ख़िलाफ़ आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन जे तरफ़ां एहजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिंमें मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जा मुलाज़िम शरीक थिया। मुज़ाहिरे जी क़ियादत आपका सदर नसरुल्लाह ढोमकी, मोहम्मद मुराद सुमरो, सिजाद अली सुमरो, पॉपुलेशन यूनिट सदर मोहम्मद अली लाशारी, एजुकेशन जे अब्दुल नबी लाशारी, मेक जैकबाबाद जे सदर बिलावल सुमरो, मोहम्मद यासीन भुट्टो, करीम बख्श जखरानी, कुर्बान अली सुमरो, साईं रखियो मुखेरी, इमरान अवान, इसाक दश्ती, मोहम्मद मुबीन लाशारी, जावेद बिरोही ऐं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट जे यूनिट सदर शरीक थिया। एहजाजी रैली एजुकेशन ऑफिस खां कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी DC चौक ते अची धरणो हयो, पोइ अवामी मीडिया प्रेस क्लब ते अची धरणो हयो वियो, जंहिंमें मुलाज़िम हिन महांगाई जे करे ख़ुदकशी करण ते मजबूर थी विया आहियूं। जल्द खां जल्द खाइण पीअण जूं शयूं, अटो, गिह, खंडु, चांवर, पेट्रोल सस्तो कयो वञे ऐं मुलाज़िमनि खे पघार में 100% इज़ाफ़ो कयो वञे, न त सॼे मुल्क खे बंदि कयो वेंदो।